हैदराबाद में रुटेक्ट ऑफ जामशरो ऑप्टिमिस्ट पारां हैदराबाद जे मक़ामी हाल में अदबी बैठक मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते वियकूं थियूं, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते अदबी बैठक कराईंदड़ शागिर्दनि ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ परीजो ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो मुस्तक़बिल नवनि ख़्यालनि में आहिनि। नवां ख़्याल सोशल मीडिया तां न अची सघंदा, पर असल आइडिया नवनि माण्हुनि ऐं किताबनि मां मिली सघनि था। सिंध जो फ्यूचर अथव नईं आइडियाज़ में। पुराणियूं मुदे ख़ारिज आइडियाज़ छॾे नयूं आइडियाज़ किथां ईंदियूं? सोशल मीडिया तां 10% मस ईंदियूं, फेसबुक तां, ट्विटर तां या इंस्टाग्राम तां, इन तां 10% मस ईंदियूं। असल आइडियाज़ ईंदियूं नवनि माण्हुनि सां ऐं नवनि किताबनि सां। तंहिंजे करे सिंध जो हर नौजवान 2-3 महीने हफ़्तो या 4 ॾींहं वञी ॻोठ रहे, उते असल ॻोठनि जे जेन्युअन क्रिएटिव जेके फोक विज़डम आहे उनखां सिखे, ऐं ॿियो दुनिया जे ॿाहिरिनि मुल्कनि में वञे ऐं किताब पढ़े। जे इहे ॿई कम नथो करे सघे त तमामु घणा किताब पढ़े। किताबनि मां नयूं आइडियाज़ मिलंदियूं। सिंध में किताब जो कल्चर ख़तमु थी वियो आहे। असांजो मेन मोटिव हुयो कि यूथ खे लिटरेचर सां कनेक्ट कयूं, या जेके लिटरली पीपल आहिनि, जेके स्पीकर्स आहिनि, उहे अची पंहिंजो स्पीचिस ॾियनि या अवेयरनेस ॾियनि त उन सां यूथ खे फ़ाइदो थिए। ही प्रोग्राम जेको आहे त रोटरी जेको क्लब आहे उन्हनि करायो आहे। इन जो मेन जेको मोटिव आहे त उहो जेके यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे मतिलबु डाइवर्ट करणु लिटरेचर ॾांहुं, त लिटरेचर छा थींदो आहे। हैदराबाद उहो शहर आहे जिते जामशोरे जा तक़रीबन 3-4 यूनिवर्सिटीज़ आहिनि। 3-4 यूनिवर्सिटीज़ जा यंगस्टर्स हिते गॾु था थियनि। असांजे हिते करण जो मक़सदु इहो त उहे यंगस्टर्स में उहो नओं रुझान क़ाइमु थिए, उहो अचनि इन शइ ॾांहुं। जॾहिं इवेंट थींदा त उन्हनि जो माइंड इन शइ ॾांहुं डाइवर्ट थींदो। जॾहिं त आख़िर में नामियारे रागी बेदल मसरूर सुरनि जी वर्खा कई। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk